एहतराम महबूब जा परवानो दस्तगीर जा दीवानो हवा सभी सजन के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्यारी जमा सगोरी रब करीम जा लख एहसान जे तवा सा के अल्लाह ताला बाबरकत जाड़ो जुमे जो पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जे इन मदरसे में नसीब फरमायो। विख विख खड़ी आया हो अल्लाह ताला अमन जे विख विख ते रहमतों अता फरमाए। खाली जो खड़ी आया हो दस्तगीर जे बचल वट इंशाअल्लाह ताला जुमे जी नमाज पढ़ंदासूं दुआ घुरंदासीं। अल्लाह ताला पीरन जे पीर दस्तगीर जे सदके दस्तगीर जे मुरीदन जा बेड़ा पार फरमाए छॾियो। मुझे दिल पर नबी फरमायो जुम्मो मुबारक मुझे उम्मत जे ला ईद जो ॾियारो छाजो ॾियारो ईद जो ॾियारो ऐं महबूबन करीमन फरमायो त इहो ग़रीबन जे लाइ वरी हज आहे। गरीबन जे लाइ इहो ॾियारो गरीबन जे लाइ उहा महिरबानी घणी आहे। पंहिंजे ग़रीबीअ ते परेशान न थींदा कयो पेशेमान न थींदा कयो। मुंहिंजे दिल पर नबी फरमायो जॾहिं क़यामत वेझी ईंदी दीन वञी ग़रीबन वटि बचंदो। अमीर त पंहिंजे दुनियादारीअ में दुनिया जे प्यारा दोस्तों हिर्स जे पोया हूंदा। वसीम मोहम्मद कादरी साईं मुस्लिम जी दिलिया अची वञी ॾाढा सुभान अल्लाह चओ जन्नत में दाख़िल थींदा। ऐं अञा ॿियो बि महबूब जो फरमान ॿुधायां गरीब वो पाण के गरीब न समझंदो पाण के अमीर समझंदो। महबूबन फरमाया त जन्नत जो घणो हिस्सो मुंहिंजा अबो जा गरीब उम्मती गुज़ारींदा। हिते ज़मीन जो हिस्सो मिलई आहे त बि अञा वधीक ॻाल्हायां जन्नत जी ख़ुशख़बरी थो ॿुधाए। महबूब फरमाया घणो हिस्सो जन्नत में मुंहिंजा अबो जा उम्मती गुज़ारींदा। मुझे महबूब रसूलुल्लाह जा फरमानो प्यार नसीब फरमाए। ॾाढा अड़कर सुभान अल्लाह चओ अञा दिल खोले सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि
ईमान वारा भी पढ़ा या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो अवा भी मुझे महबूब ते दुरूद ऐ सलाम पढ़ो। रब ईमान वारन के तो हुक्म फरमाए ईमान वारन जो ही दुरूद सां सीनो रोशन थींदो आहे। वो केड़ो दुरूद आहे जेको रब भी पढ़े उन जा फरिश्ता ईमान वारा के हुक्म पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह तो अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। कौन क्या पढ़ायो ईमान वारा पढ़ाईंदा आहिनि। ईमान वारन जी दिल रोशन ऐं सीनो महबूब जे दुरूद सां रोशन थी वेंदो आहे। मुर्दा दिलियूं मुस्तफा जे दुरूद सां ज़िंदा नारो सुतलन खे जागाए छॾींदो आहे। सुनो अली दादा त सुभान अल्लाह चओ आशिक़ जो अली अली कर मोमिन दिल करी पवंदई अली अली कर मोमिन दिल करी पवंद दिल करी त मदीने बाग भरी पवंदई सुभान अल्लाह मदीने बाग मारे शेर वरी तो बड़ा तो सुभान अल्लाह इश्क वाली अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने बाग भरी पवंदई। अरे आश्चर्य जी यारी ते को मुके वारो मिले न मिले मां पांजो अज वारो वठी दो थे दादा मेजबान हुंदा से ये न जुगाई तो यार मानो मेहमान भी पाण होजे वरी मेजबान भी इया कोन थियो बाबा दाने तो सुभान अल्लाह बेहतर तो प्रोग्राम पाण करा जे तो लगे मेहमानन के मौको दीजे न दाने तो लगे सुभान अल्लाह अन्या सुभान अल्लाह पांजो तवा बोटे वठी दो छलिया दादा सुभान अल्लाह जो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या जो सल्लल्लाहु अलैहि या मुझे दिल पर लगी फरमाया माखीअ जो मखो इन सां गॾियो माखीअ जो मखो मथां उॾामंदो थो हले मोलाली प्यादला वाह सोना अली तुंहिंजे शान सां कुर्बान वञा। सुनो अली महबूब त माखीअ जे मखे जी ॿोली सम्झे थो पर सुनो अली बि सम्झे थो फैज़ देण वारो मदीने वारो साईं महबूब फरमायो या अली अंदा की फिर दुनिया वल आखिरत ए अली मां मुस्तफा दुनिया में ते तुंहिंजो भाव आया पर आखिरत में भी मां तो अली जो मुस्तफा भाव आया तो जेतरी जिंदगी सुने हैदर करार मदीने में मुस्तफा का गुजारी कतई भी हिकड़ो दफो भी सुने अली नबी के भाव करे सद न कयो पर जरे दिल पर नबी अली के भाव करे सद कंदो अली जी हज़रत ठही पवंदी सुभान अल्लाह नथा जाओ। सुनो अली मागी जे बके न खां घणो करे भाई मस थोरो सुनो अली अची वियो आहे वो भी माखी जे मखन में भी वॾा वॾेरा सरदार थींदा आहिनि जो कयो सब थी विया
ये आए या बोला गाना यो बोला प्यार गाना दिल सा भी लगी गाना तो सुभान अल्लाह जाओ यार पैर रखने दी जगह ले सुमन दी जगह में पाने ठाई राजा भेज द संगी बजा तो लगी पूंजी तारा जन के फिर दुनिया में हुए दीवाना छो लगी पूंजी तारा जन के बस यारी भेजी है कि भैया विच दे हिकड़ो दिया अजर जी मुझे मुर्शिद जी यारियां मुझे जन्नती मुर्शिद जो उर्स मुबारक असांजे अम्मा जी जो साण जो उर्स मुबारक यारी बारी जे तुझी कईया रिज़्क़ में बरकत चन जे पईया पर हप जोड़ा जेल दऊना आईंदी छो न थींदा अमीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहीं मुझे लजपाल मुर्शिद जा जेके आस्थाना आहिनि ई मदरसा जिते मुझे रबर कामिल पांजा कदम रखिया केतिरियूं रातियूं इन मदरसन में रहिया जिते मुझे लजपाल करम कया उहे ढंगलनि मां बि मंगल बनी विया नवंबर ते आख़िरत जेकी यारी आहे जाॾो ॾिसो पिया त फ़क़ीर जा काफ़िला क्या आहे तव्हां बि पंहिंजे दोस्तनि खे अञा हिकिड़ो ॾींहुं विच ते आहे पंहिंजे दोस्तनि खे अञा दावतूं ॾियो दस्तगीर जे बचन वटि अचो ख़ाली छुरियूं यारीअ में खणी अचो दस्तगीर जे यारीअ मां फुलियल खणी वञो हथनि खे मथे करे भेज दस्तगीर हज़रत मुर्शिद मौला अली सुभान अल्लाह जाओ हिकिड़ो अर्ज़ कयां जॾहिं यारीअ जे जलसन में अचो न नियत करे ईंदा कयो त यार अॼु सॼो ॾींहुं हिते वेही करे मुर्शिद जे बचन जो दीदार भी करणो आहे उन्हनि जो बयान भी ॿुधणो आहे जेके आलिम दीन अचनि था तव्हां त सुभान अल्लाह चओ न बस पोइ जॾहिं वरी आख़िरी दुआ थिए ॿुधल बेड़ा करी उन दी सजा कम कार छॾे अचणा पवंदा मत ईअं चयो अधु कम मोटी अची कंदो इहो सॼो ॾींहुं दस्तगीर जे हवाले आहे ईअं न सोचिबो त कम रहिजी वेंदो अला कम दस्तगीर जे यारीअ में असां रहंदा न आहिनि दस्तगीर जे यारीअ में त रहियल कम बि ठही वेंदा तव्हांजा भेज दस्तगीर जो नालो हज़रत मुर्शिद मौला अली माखीअ जे मानारे समेत मुझे दिलबर नबी जे दरबार में माखी खणी आया मुझे दिलबर नबी माखी खाइण फरमाई माखीअ जो मथो गुलामीअ में बीठो आहे मुझे दिलबर नबी फरमायो ओ माखीअ जा मथा चवे तो जी या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह माखीअ जो मथो तो चवे मां पंहिंजो अबो मां का कुर्बान करे छॾिया या रसूल अल्लाह जेके सलात नथा पढ़नि उन्हनि जे लाइ इहो काफ़ी आहे माखीअ जा मथा जीत जना मुंहिंजे महबूब खे सुञाणे पोइ तो त कलमो पढ़ियो आहे कलमो पढ़ी बहाना न कबा कलमो पढ़ी मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान सां पंहिंजा सीना ठारे छॾिया ओ माखीअ जा मथा गुलनि जी रस कोड़ी थींदी आहे ये माखी त मिठी आहे कोड़ी रस मां मिठी कीअं कंदा आहियो कोड़ी रस मां मिठी कीअं कंदा आहियो चओ त सुभान अल्लाह मुझे महबूब के अर्ज करे या रसूल अल्लाह प्रीज दे गुलन जी रस पी करे हलंदायो आवाते दुरूद पढ़ंदायो
सलास जे करे या कोड़ी रस्म मिठी माखी बनी वेंदी आहे कमाल कोड़ी रस्म मन महबूब जी सलात मिठिया जे या बरकत दिठी ने आला पे मुर्शिद जो दिलड़ी पे नजर आया अल्लाह से आगे रुकियो दी न दिखाई दो दुआ कर तो मन दे कर दे अल्लाह ताला दस्तगीर दे कर जी रोको दी नसीब फरमा ताने तो सुभान अल्लाह जाओ सलात मुझे सुने नबी जी दुआ पे आहे दवा पे आहे नाहे को मुकर्रर को मुअत्तिन जो सलात पढ़ पियो सजन सदाई सुभान अल्लाह से अल्लाह ने शुरू दी हुई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अस्सलाम अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु बरी याती आज़ान में सलाम असा आज़ान में सलातन आज़ान का अग में फरमायो मुस्तफा जे दुरूद असा पांजे सीने के रोशन करे मुस्तफा जे दुरूद असा ईमान के ताज़ो करे पुर बरी आज़ान चवंदा पढ़ो तो के भूल है कूड़ ना लानतुल्लाह अलल काज़िबीन कूड़े मानो जे मता अल्लाह जी लानत थी असा आज़ान में न पढ़ंदा आहियूं आज़ान खां अॻ में पढ़ंदा आहियूं सुभान अल्लाह हाणे इहे त सलात है त आहे वेचारा थ्रू डायरेक्ट लाउड खोलींदा कीअं ख़बर पए लाउड हले तो यार पहिरियों कंदा ठक ठक वो बेटा वाली फूकू दीना तू सलात ते तो करे त आज़ान में वाधारो करे छड़ियो थव तो तू ये ठक ठक फूक जी आज़ान में वाधार पछो कईया तू लाउड जी टेस्ट कंदो ठक ठक सा असा लाउड जी टेस्ट कंदा अम्मा फूक जे दुरूद सा दादा का भेज दस्तगीर या ठक ठक भली या मुस्तफा जो दुरूद भलो आड़े तो सुभान अल्लाह जो सुनियो भागवारा हो ईमान वारा हो जो रब करीम मुस्तफा जो दुरूद नसीब फरमाए आड़े सुभान अल्लाह जो तो हिकड़ी नंढड़ी दस्तगीर जी करामत ॿुधाया कादरीला ने भेज दस्तगीर जो उजरवेला ने भेज जन के पीर मिला भाग तो साना भला यार नसीब में पीरन जो पीर दिल पर दस्तगीर मिलो है सलाम सुभान अल्लाह चेना साने अड़ करे भेज शबी कादरीला ने भेज कुर्बान मा पांजे मुर्शिद दस्तगीर जे मकाम बगदाद जो शहरा अबू सईद अब्दुल्ला जबे तो असा पीरन जे पीर सा मदरसे में गड पढ़ंदा से असा बुधो से न बगदाद में तो वक्त जो गौसा जिंदी मशहूर करामत ही जने वो वेंदो आ
ज़ियारत कंदो आहे वरी कदे उहो गायब थी वेंदो आहे असां ज़ियारत जे लाइ निकितासीं अबू सईद अब्दुल्ला तो जवे मां भी हो जा इब्ने सकाबिया पीरन जो पीर दस्तगीर भी कदा रास्ते में वञो पिया त इब्ने सका देओ महला तो न वस्त जे गौस का मां सवाल कंदम जवाब न ॾेई सघंदो उन जो मथो चकरा थींदो जीअं जो थोरो अॻिते हलिया अबू सईद अब्दुल्ला चयो मां भी दिल में सवाल खयूं थो वञा मुंहिंजे सवाल जो जवाब ॿुधाए थो या न वरी मुंहिंजे पीरनि जे पीर फरमाया बा अल्लाह वारनि खे आज़माइबो नाहे मां उन्हनि जे ज़ियारत जे लाइ थो वञा छो जो अदब वारो कटींदो आहे ईंदो आहे त चओ अञा ॻाल्हायां आलमे दीन जे आॾो वेहिजे त पंहिंजे ज़बान खे संभालजे जॾहिं के अल्लाह जे कामिल जे आॾो वेहिजे त पंहिंजे जे साम्हूं आया वेठो आहे उन वक़्त जे गौस जी नज़र इब्ने सका ते पई आहे उन वक़्त जे गौस अल्लाह जे कामिल जो चेहरो ॻाढ़ो थी वियो आहे कावड़ में अची वियो चई ओ इब्ने सका तो चयो वक़्त जे गौस खां सवाल कंदो जवाब न ॾेई सघंदो इन जो मथो चकरा थी वेंदे गुमराह थी वेंदे पर जॾहिं तूं असांजे रबर पीरनि जे पीर रोशन ज़मीर सोने दिलबर दस्तगीर जे चेहरे ते उन वक़्त जे गौस जी नज़र पई आहे उथी बीह रहियो आहे चवे थो यार हे उहो जवान थो ॾिसां अन करीब हे बगदाद जे मिंबर ते वेही ऐलान करो कदमी हाज़िही अला रक़बत कुल्ले वलीला हर वली जे बंद ते मां पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो कदम आहे जो आहे त पोइ थकियल वारो नाम पीरन जो पीर दिलबर दस्तगीर दुनिया में क्या वली बंदी आया दस्तगीर वलियन जो सरदार बंदी पीर फरमाया बिन जा सिज उभरिया वली लही विया सुभान अल्लाह केतराई तो असांजे ज़िंदगी में ॾिठासीं के पीर उभरिया अब्दुल कादिर जीलानी जे शान जो रब करीम उहो सिज उभारियो आहे जेको मां दस्तगीर जे शान जो सिज उभरियो आहे उहो क़यामत ताईं लहंदो ई कोन रब मुंहिंजे शान खे ज़वाब ॾिनो ई कोन्हे रब करीम सॼी दुनिया वारनि खे दस्तगीर जे दर ते झुकायो कुर्बान पीरनि जे पीर दस्तगीर जे मथां दुआ कयो अल्लाह ताला दस्तगीर जे दर जी नौकरी नसीब फरमाए हिकिड़ो शेर दस्तगीर जो ॿुधो त पोइ निमाज़ पढ़ो ताजा भेज दस्तगीर जो नालो तव्हांजी दिलि चवे थी पीरन जो पीर